मूंसां सख़्त बेवाजिबी इन्हें भागे कई आहे। अॼु मुआरो दोस्त अचे ॾहे सर इन सां हिकु हिकाणी करणी आहे। अचे अकेले सिर मूं पड़ा कया अकेले सिर एडो ॾहे सर मुड़स आहियां केते बिना मूं भरवसो कयो आहे तोखे मूं कॾहिं कोन चयो हूंदो बाबा एडो कंधार आहियां मूंखे ख़बर आहे कीअं जहिड़ा थींदा आहिनि कीअं माण्हुनि खे कुटबो आहे हिन कहाणी सां मूं लाइ केतिरा सचा ऐं कुटिया हाणे चिॿी थी वई आहे। भाऊ ॻाल्हि ॿुध हलो ॾेगर छा लाइ परेशान आहीं छा थी विया आहिनि ओ बा अरे भाऊ अची आया तुंहिंजो इंतज़ार हो मूंखे। छा थी मसलो कहिड़ो ऑपरेशन छा लाइ यार हिकिड़े हमरा सां झेड़ो करणो आहे। झेड़ो करणो आहे न बस अरे हेॾा ॻाल्हि त ॿुध अरे हेॾा ॻाल्हि त ॿुध मसलो छा आहे उहो त सम्झाई हेॾा त अच कंहिंसां झेड़ो करणो आहे केरु आहे। झेड़े जा साम्हूं माण्हू हींअर जो हींअर पोइ माण्हू वञी मारियां बस अरे अरे बाबा मारींदो किथां पियो वञी छा थियो अथई बाबा झेड़ो करणो आहे मूंखे झेड़ो हा झेड़ो करणो आहे हा झेड़ो करणो आहे मूंखे कद ॾिस झेड़ो कंदे पर कंहिंसां थो झेड़ो करीं किसां थो झेड़ो कयां अरे यार मूं हुन जट खां पुछियो त कोन किसां झेड़ो करणो आहे अरे भागा या ख़बर कोन थी किसां झेड़ो करणो अरे पुछूं हलो हलो पुछूं हलो पुछूं अरे अरे बिली बूथा मूंखे सम्झासी किसां झेड़ो करणो आहे अदा तो मुंहिंजी ॻाल्हि किथे ॿुधी अरे पोइ बाबा ॿुधा त सही हमरा सफ़ा आपे मां थो निकिरियो वञे अलाए छा आहे बाबा सूबेदार सां झेड़ो करणो आहे सूबेदार सां हा सूबेदार सां आख़िर तूं सूबेदार सां वेहण छा लाइ थो चाहीं अदा बाज़ार मां टमाटा वठी पिया आयुसि त अचानक मूंखे सूबेदार अॻियां फिरी आयो मूंखे चई त हे टमाटा मूंखे ॾे मूं चयो हीअ टमाटा तोखे कीअं ॾियां महिनत मज़ूरी करे ऐं 100 रुपया वठी आयुसि केॾी महांगाई लॻी पई आहे मूंखे चई एनआरसी कार्ड ॾेखार मूं चयो एनआरसी कार्ड त मूं वटि कोन्हे पोइ मूंखे ॿ टे पादर बि हईं ऐं टमाटा मूंखां भाउ खसे वियो इन जो प्लान करिणो आहे यार सूबेदार सां झेड़ो थो करे अरे तूं छा सम्झे असां झेड़ा कंदा आहियूं न भाई छा थो लाही बाबा ग़रीब शराब माण्हू वञा थो हेॾा निमाज़ ते तोखे ख़बर कान्हे का निमाज़ तोखे हाणे यादि आई आहे न 5 वक़्तु निमाज़ पढ़ंदो आहे तोखे कहिड़ी ख़बर बाबा चरियो हुई छा भाऊ तूं ही खण त पाण हली भला छेड़ो न बाबा मूंखे घर नास वठी ॾींदी आहे मां वञई थो नास वठण नास बि तोखे हाणे यादि आई आहे